अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली ख़ार आवां एहसन खोड़ो ऐं मां आहियां ग़ज़ाल आबड़ो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। चौधरी परवेज़ इलाही पंजाब जे वॾे वज़ीर जो हलफ़ खणी वरितो। मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे त मुल्क में डिफॉल्ट जा ख़तरा थी चुका आहिनि। रुपए ते दबाउ हिकु या ॿिनि हफ़्तनि दौरान ख़तमु थी वेंदो। दोस्त मुल्क पाकिस्तान जी मदद करणु चाहिनि था। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जो चवणु आहे। ओपन मार्केट में डॉलर 238 खां 239 रुपयनि में विकिरो थियणु लॻो। PTI सरबराह इमरान ख़ान सां अॼु चौधरी परवेज़ इलाही मुलाक़ात कंदो। इंडियन जी हुकूमत लाइ वाहिद रस्तो नयूं चूंडूं कराइण जो आहे। हुकूमत सुप्रीम कोर्ट ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करे रही आहे।